अॼु जे जदीद दौर में जिते मोबाइल फ़ोन इंटरनेट ऐं कंप्यूटर जो दौरु आहे उते ज़रूरत महसूसु कंदे लाड़काणे मां इंडस टाइम्स न्यूज़ वेब टीवी जो आगाज़ कयो वियो आहे। उन हवाले सां लाड़काणे जे MPA मोज़म अली ख़ान अब्बासी ऐं ॿियनि जेको आहे इंडस टाइम न्यूज़ जो इफ़्तिताह कयो ऐं उन बैदि MPA लाड़काणो मोज़म अली अब्बासी चयो त इंडस टाइम न्यूज़ जो बहितरीनु क़दम आहे जंहिं सॼी सिंध समेत लाड़काणे वासियुनि जो आवाज़ु बुलंद करण जे लाइ अहिड़ो आगाज़ कयो वियो आहे ऐं हुन पूरी टीम खे जस ॾिनो, मुबारकूं ॾिनियूं त अॼु जे दौर में ज़रूरत मुताबिक़ जेको आहे इंडस टाइम न्यूज़ जो इफ़्तिताह कयो वियो आहे, उनजी शुरूआति कई वई आहे ऐं सॼी जेको आहे टीम खे मुबारकूं पिणु ॾिनियूं। इंडस टाइम न्यूज़ जी मैनेजमेंट मुनवर रिंद, मुश्ताक खोड़ो, फयाज़ बुखारी, सलीम रज़ा सोलंगी, हुज़ैफ अली, अब्दुल कादर गोपांग ऐं ॿियनि आयल महिमाननि खे गुलनि ऐं अजरकनि जा तोहफ़ा पिणु ॾिना ऐं MPA लाड़काणो जा थोरा मञा त हुन ऑफिस में अची करे इंडस टाइम न्यूज़ जो इफ़्तिताह कयो।